पूरे सिंध जीअं लखी गुलाम शाह तालके बि अंदरि तमामु जेके आहिनि प्राइमरी स्कूल हाई सेकेंडरी खां वठी गर्ल्स बॉय उस्तादनि जेको आहे क्लासनि जो बाइकाट करे शागिर्दनि खे मोकल ॾियारे ताला हणी करे हथनि में कारियूं पटियूं ॿधी करे जेको परमन एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि। जेको उन्हनि जी पेंशन जेका घटाई वई आहे, उन्हनि जा जेका ॿिया अलाउंस ख़तमु कया आहिनि। उन्हनि खे उन्हनि जो जेको हक़ु आहे जेको उन वक़्तु साइन थियो हुयो जॾहिं मुलाज़िम अपॉइंटमेंट थींदो आहे त उहे रूल्स जेके हूंदा आहिनि उहे एप्लीकेबल उन वक़्तु जेके हूंदा आहिनि तव्हां उन्हनि ते त बीहो। रिफॉर्म्स जे नाले ते तव्हां उन्हनि खे जेको आहे एतिरो पोइ ते धिके छॾियो आहे। हीउ एहतजाज एतिरो सख़्तु थींदो जो असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ जेको आहे कराचीअ ताईं मरण घणे ताईं जेको आहे बुख हड़ताल कंदासीं। साईं असांजा जेके मुतालबा आहिनि, हिकु त दुश्मन पॉलिसी जेका इहा पेंशन रूल्स कढियो अथऊं इहा माना जेको आहे असांखे नोटिफिकेशन जेको आहे ॾियनि ऐं उहो ख़तमु कनि। ऐं ॿियो असांखे हिन महांगाईअ जे दौर में DRA डिस्पेरिटी अलाउंस ऐं उन खां अलावा ग्रुप इंश्योरेंस ऐं डिज़ीज़ कोटा जेका थींदी उहा असांजी बहाल कई वञे। उन जे लाइ असां अॼु सरापा एहतजाज आहियूं, पंहिंजूं ऑफिसूं बंदि कयूं ऐं पंहिंजो असां सां शामिल गस्टा ऐं आपका ऐं ॿिया अदर्स जेके बि आहिनि उहे असां सां गॾु आहिनि क्लार्क पारां। असांजा त मुतालबा जेके आहिनि ख़ासि जेके आहिनि असांजे मुलाज़िमनि जे लाइ जेके दुश्मन पॉलिसी आहे मुलाज़िमनि जी, हिकु त उहा शइ ख़तमु कई वञे। जीअं असांजी पेंशन वारी पॉलिसी आहे उहा ख़तमु करे उनजी नोटिफिकेशन ॾिनी वञे। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगी राम, धरती TV न्यूज़, लखी गुलाम शाह।